शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा दिमाग़ी तन मीठे मीठे ॿार बाबा जी असांखे पंहिंजी जीवन कहानी जे बारे में ॿुधाइनि था। माण्हू त पंहिंजे हिन जन्म जी जीवन कहानी ॼाणंदो आहे न, लेकिन असांजी परमात्मा असांजी जीवन कहानी कीअं ॿुधाईंदो? भई असां कॾहिं खां हिन सृष्टि ते आया आहियूं ऐं कीअं असां हिते पार्ट वॼायो आहे, कीअं असां हाणे दुखी थी विया आहियूं। पूरो राज असांखे परमात्मा अची करे ब्रह्मा जी तन में ॿुधाए थो। त बाबा चए थो मां तव्हांजो पीउ आहियां न, त मूंखे सभु पतो आहे की तव्हां किथां जा रहण वारा आहियो, तव्हां केरु आहियो, कॾहिं खां हिते सृष्टि ते आया आहियो। त बाबा असांखे चए थो पहिरियों त मां तव्हांखे पंहिंजो जीअं माउ पीउ ॿार खे ॿुधाईंदे न, तुंहिंजो नाम इहो थी, तुंहिंजे घर जो एड्रेस इहो थी, तूं तुंहिंजा माउ पीउ असां आहियूं, संबंधी जे बारे में ॿुधाईंदो आहे, ॿुधाईंदा आहिनि। ईअं ई परमात्मा असां आत्माउनि जो पीउ आहे न, त उहो असांखे ॿुधाए थो की तव्हां आत्मा आहियो। असांजो नाम छा आहे? मां आत्मा आहियां, इहो मुंहिंजो शरीर आहे। मां आत्मा जो पीउ केरु आहे? परमात्मा, जंहिंजो असली नाम शिव आहे। असां आत्माउनि जो पीउ परम पिता परमात्मा किथां जो रहंदो आहे? परम धाम में रहंदो आहे। बाबा चए थो तव्हांजो बि असली घर मथे आहे, परम धाम, जंहिंजो नाम छा आहे? शांति धाम। ॾिसो मथे सभु वञणु चाहींदा, सभी आत्माऊं दुख में मथे मथे खे ज़रूरु यादि कंदा आहिनि कि मथां वारो ॼाणे, मथां वारो मदद कंदो, कॾहिं असां मथे वेंदासीं। त मथे छा आहे? असां आत्माउनि जो घर आहे ऐं असांजो पीउ मथे ई रहंदो। असां त हेठि अची विया आहियूं, लेकिन असांजो पीउ किथे रहंदो आहे? मथे, परम धाम। त उहो मथां खां हाणे हेठि लथो आहे असांखे पंहिंजे बारे में ॿुधाइण लाइ। बाबा चवंदा आहिनि कि मथे जॾहिं तव्हां रहंदा हुयो न, त मथे तव्हां आत्मा सितारे मिसल रहंदा हुया। जॾहिं आत्मा त सितारो ई आहे न हिकु, लेकिन हिन सृष्टि ते जॾहिं तव्हां मथां खां हेठि ईंदा आहियो न, त तव्हांखे हिन सृष्टि ते पाठ वॼाइण लाइ, कर्म करण लाइ शरीर खपे, छो जो इहा सृष्टि कर्म क्षेत्र आहे। हिते आत्मा कर्म करे बिना रही न सघंदी आहे। कोई बि आत्मा चाहे सुम्हो बि था न, उहो बि कर्म आहे। त बाबा चए थो मथां खां जॾहिं तव्हां मथे त तव्हां निराकार रूप में रहंदा आहियो, तव्हां सभी आत्माऊं मूंसां गॾु हिकु उल्टे कल्प वृक्ष जे रूप में रहंदा आहियो। मथे मां हुन वृक्ष जो बीज, पोइ तव्हां सभी आत्माऊं नंबरवार रहंदियूं आहियो। ऐं मथे जाते असां आत्मा रहंदा आहियूं न, उते जेकी बि आत्मा जो अलॻि अलॻि धर्मनि में पाठ थी वॼाए, सभी हुन वृक्ष में सभु इकट्ठा ई रहंदा आहिनि। चाहे हिन समय कोई आत्मा आतंकवादी जो पाठ थी ॿुधाए या ग़रीब जो या सुठो या ख़राबु, लेकिन रहण वारी सभी आत्माऊं किथां जी आहिनि? मथां जी, परम धाम। ऐं असां सभु उते हिकु साथ ई रहंदा आहियूं, हिकु ई जॻह ते। सोचो असां सभी निराकार आत्माऊं हिकु झुंड में मथे रहंदा आहियूं, हिते केॾो परे परे अलॻि अलॻि माण्हू रहे थो, केॾी दूर दूर दुनिया फैलियल आहे न। पोइ किथे मथे हिकु वृक्ष इकठो हूंदो आहे न, बीज जड़ियूं तनो टालियूं अलॻि अलॻि थोरी हूंदियूं आहिनि, हिकु ई वृक्ष में हूंदियूं आहिनि न। ईअं असां बि सभु हिकु साथ रहंदा आहियूं। त बाबा चए थो कि तव्हांजो घर मथे, त इन करे तव्हां मथे यादि कंदा आहियो। शांति खे सभु छो यादि कंदो आहे? छो जो शांति तव्हां आत्माउनि जो धर्म आहे। शांति धाम तव्हांजे आत्माउनि जे घर जो रहण जो स्थान, जो नाम शांति धाम। तव्हां आत्माउनि जो माउ पीउ आहे न, मां बि शांति जो सागर। हिन समय तव्हां आत्माउनि खे शांति ॾाढी सुठी लॻंदी। हाणे बाबा असांखे ॿुधाए थो कि तव्हां हिन सृष्टि ते कीअं आहियो मथां खां।
बाबा चए तो पहिरियों पहिरियों त हिन सृष्टि में न सुख जे समय आया आहियो, जॾहिं हिन सृष्टि ते स्वर्ग हुयो। स्वर्ग अर्थात जॾहिं हिन सृष्टि ते सभु कुझु खाइण पीअण मां सभु प्रकार ये जेको बि असांजो ये हवा पाणी आहे सभु सुठो हुयो। हुनखे चइबो आहे स्वर्ग। स्वर्ग अर्थात जाते रहण जे लाइ अथाह जॻह, खाइण पीअण जे लाइ अथाह चीज, प्रकृति जो सुख, जीव जंतु जानवरनि जो सुख, सभु प्रकार जो सुख जीअं दुनिया में हुयो न हिते ई हुयो। जॾहिं तव्हां मथां खां हेठि आया आहियो न हिन दुनिया में त तव्हांजो शरीर बि तव्हांखे सुठो मिलियो हुयो। ॿियो तव्हां आत्माउनि जो जीवन बि ॾाढो सुठो हुयो। सुखी जीवन कीअं हूंदो आहे भई, अॼु असां चऊं कोई माण्हू सुखी आहे हुनजो मतिलबु कि हुन आत्मा जो शरीर बि तंदुरुस्त, हुन आत्मा जी पढ़ाई लिखाई, धंधो दोरी, संबंधी आदि, खाइण पीअण रहण जी जॻह, अगरि सभु प्रकार सभु सुठो हूंदो आहे त माण्हू चईंदा आहिनि कि सुखी आहे। ॿियो मन बि सदा शुद्ध सोचे उहो बि सुखी, उहो बि सुठो, त हिन में सुखी चइबो आहे न। त ईअं ई जॾहिं तव्हां मथां खां बाबा असांखे चए थो जॾहिं खां तव्हां मथां खां हेठि आया न त तव्हांजो मन बि ॾाढो सुठो हुयो, बुद्धि बि ठीकु थी कमु कंदी हुई, तव्हांजो संस्कार बि सुठा हुया, तव्हांजो शरीर बि सुठो हुयो, संबंधी दुनिया खाइण पीअण प्रकृति सभु सुठी। पोइ बाबा असांखे चए थो पोइ धीरे धीरे तव्हां जॾहिं आत्माऊं मथां खां हेठि जॾहिं लहींदा आहियो न त तव्हांखे पंहिंजो पंहिंजो शरीर वठिणो पवंदो। ऐं शरीर त 5 तत्वनि सां ठहींदो। हिकु शरीर केसि ताईं हिकु आत्मा हलाईंदी। हिकु घर में भई हाणे बि माण्हू जे घर में रहनि था त हुनजी बि आयु हूंदी आहे न भई थोरे एतिरे समय खां पोइ घर जी दीवारियूं वग़ैरह इहे सभु टुटण लॻी वेंदियूं आहिनि ऐं मतिलबु ठीकु न हूंदो आहे, पोइ हुनखे वापसि रिपेयर कराइणो पवंदो आहे या ज़्यादा ख़राबु थिए त तोड़ाए करे पोइ नयो ठाराइणो पवंदो। ईअं शरीर बि आत्मा जो घर आहे, कपिड़ो आहे, कपिड़ो बि चई सघंदा आहियूं, घर बि चई सघंदा आहियूं। त बाबा चए थो जॾहिं तव्हां मथां खां हेठि आहियो त तव्हां पंहिंजो पहिरियों शरीर रूपी घर वरितो, तव्हांखे कंहिं ॾिनो, तव्हांजे माउ पीउ। पोइ तव्हांजो उहो शरीर ख़राबु थी वियो, पुराणो थी वियो, पोइ तव्हां ॿियो शरीर वरितो, टियों चोथों पंजो, ईअं करे जॾहिं तव्हां मथां खां हेठि सतयुग में आयो न त तव्हां 8 शरीर बदिलिया, 8 अलॻि अलॻि शरीर बदिली करे असां हिन सृष्टि जा सुख भोॻिया। जॾहिं आत्मा शरीर सां ई सुख ॾिसी सघंदी आहे। पोइ बाबा असांखे चए थो ईअं पोइ तव्हां जॾहिं त्रेता में आयो भई युग बि परिवर्तन थी वियो। भई पहिरियों ॾाढी नई सुठी दुनिया हुई त हुनखे सतयुग चईंदा हुआसीं। पोइ धीरे धीरे जॾहिं सृष्टि पुराणी थी, आत्माउनि जी कलायूं घटि थींदी वियूं त पोइ हुनखे त्रेता युग चयोसीं असां। हुन में बि तव्हां आत्मा सुखी हुयो, दुनिया मां असांखे सुख जो अनुभव हुयो, खाइण पीअण उथण वेहण। हुन त्रेता युग में बि असां 12 अलॻि अलॻि शरीर वठी करे त्रेता युग जो बि सुख ॾिठो। पोइ बाबा चए थो जॾहिं तव्हां द्वापर युग में आयो न त द्वापर युग में अचनि सां छा थियो, तव्हांजी आत्माऊं कलायूं, आत्मा में कलायूं गुण शक्ति ज़्यादा कम थींदी हुई। पोइ तव्हां आत्माऊं विकारनि जे वश थी वियो त ॿियो ज़्यादा कम थींदी हुई। पोइ तव्हां आत्माऊं दुखी थी वियो, पोइ तव्हां मूंखे यादि कयो। ऐं द्वापर युग में छो जे तव्हां विकारनि जे वश थी करे जीवन जियो पियो त तव्हांजी आयु घटि थी वई। मतिलबु पोइ द्वापर युग में आत्मा शरीर खे ज़्यादा समय हलाए न पई सघे, छो जे विकार सां शरीर जी आयु कम थींदी हुई। अॼु जो माण्हू एॾा जल्दी जल्दी मरनि था न, हिकु त शरीर बि खाइण पीअण जो बि न आहे, ॿियो इहे जेका विकार आहिनि न काम क्रोध लोभ मोह अहंकार, इन सां बि शरीर जी आयु घटि थींदी आहे। त पोइ वापसि हिन करे तव्हां 21 जन्म वरिता।
21 अलग अलग शरीर बदलिया था। ताकि सतयुग में असां 150 साल जी करे एक शरीर खे असां 150 साल हलाईंदा आहियूं। सतयुग में असांजी आत्मा एॾी शक्तिशाली हुई, शरीर बि सुठो हुयो, विकारनि में न विकारनि जी परहेज़ हुई न। त सतयुग में असांजा सिर्फ़ु आत्मा 8 जन्म वरितई 1250 साल में। आत्मा में शक्ति हुई शरीर खे हलाइण जी। त्रेता युग में आयु कम थी वई, 125 थी वई, त बि 1250 न 12 जन्म वरितई। द्वापर युग में आत्मा जी विकारनि जी वश थी करे आत्मा जी शक्ति एॾी ज्यादा घटि थी वई, त हुन 21 नया नया शरीर वठी करे पार्ट वॼाई असांजी आत्मा। त बाबा चए थो ॾिसो, आत्मा जीअं जीअं विकारनि जे वश थी करे बुराइनि जे वश थी करे जीवन जींदी आहे न, त हुन आत्मा में बि शक्ति घटि थींदी वेंदी आहे, हुनजो शरीर बि रोगी बीमारी थींदी। हिन करे पोइ तव्हां द्वापर युग में 21 जन्म वरिता, पोइ कलयुग में न, कलयुग में त घोर तव्हां आत्मायूं विकारनि जे वश थी करे घड़ी घड़ी बुरा बुरा कर्म करो पियो। हिन करे कलयुग में तव्हां 42 अलॻि अलॻि शरीर वरिता, अलॻि अलॻि शरीर वठी करे खेल खेॾियो। भई आत्मा खे खेल त खेॾणो आहे न। हाणे हिकु शरीर वठी छॾंदी त ॿियो खेल खेॾण लाइ ॿियो त वठिणो ई पवंदसि। ईअं थोरी की न वठंदी सही, तव्हांजे रोइण सां थोरी कुझु थींदो। त बाबा चए थो ॾिसो, लेकिन काथे असां 8 जन्म आत्मा खे शक्ति 150 साल हलाईंदी हुई पंहिंजे शरीर खे। हाणे ॾिसो, आत्मा विकारनि जे वश बुराइनि जे वश कर्म कंदी आहे न, त आत्मा में शक्ति न हूंदी आहे, उहो पंहिंजे शरीर खे हलाए न सघंदी आहे। हाणे त समय खां पहिरियों ई आत्मा शरीर छॾे छॾी आहे, छोजी दुनिया में बीमारियूं टेंशनियूं ज्यादा थी वियूं। त बाबा अॼु असांखे पंहिंजी कहानी थो ॿुधाए की तव्हां केरु आहियो, तव्हांजो पीउ केरु आहे, तव्हां किथां जा रहण वारा आहियो, तव्हां कीअं सतयुग में हुयो, पोइ त्रेता में हुयो, पोइ द्वापर में हुयो, पोइ हाणे कलयुग में बि तव्हां 42 जन्म वठी वठी करे हाणे कलयुग अंत में अची करे वरी मां तव्हांखे इहो नयो ज्ञान ॾींदो आहे, त हिकु तरीक़े सां असांजी नई सम्झ मिलंदी आहे, त नयो जीवन थी वेंदो। चईंदा आहिनि न भई तव्हां त असांखे सम्झ ॾेई करे असांखे नयो जीवन ॾेई छॾियो। माण्हुनि खे बि दुनियादारी बि चईंदा आहिनि, अगरि कोई कंहिंजी सम्झ खे सम्झी वठे या हुन सम्झ जे द्वारा हले त हुनखे लॻंदो आहे न मुंहिंजो त नयो जीवन थी वियो। त ईअं ई बाबा असांखे हाणे चए थो की हीअ तव्हांजो 84वो जन्म अथव। शरीर त असांजो उहो ई पहिरियों वारो ई आहे, लेकिन नई सम्झ सां नयो माउ पीउ जी पहचान मिलण सां परमात्मा बाप जी जेको सम्झो इहो नयो जन्म थी वियो। त हिनखे इहो आहे असांजो 84वो जन्म। त असां आत्मायूं 84 जन्म वठी करे हाणे असां आत्मायूं वरी खां हिन पंहिंजे अंतिम 84वें जन्म में वरी खां बाबा असांखे पूरी कहानी ॿुधाए करे वरी खां असांखे छा थो करे, शक्तिशाली थो ठाहे, समझदार थो ठाहे, गुणवान थो ठाहे। की जॾहिं असां घड़ी घड़ी यादि रखंदासीं न भई मां कंहिंजो ॿार आहियां, मां सतयुग में केॾी सुठी हुयमि, केॾा सुठा गुण शक्तियूं सम्झ हुई मूंमें, त असांखे आत्मा खे वरी खां इच्छा थींदी आहे की मां वरी खां परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि सर्व गुण सर्व शक्तियां सर्व ज्ञान सां भरपूर थियां। मां आत्मा वरी खां सतयुग में वञी करे पाठ वॼाइण लाइ उहो आत्मा खे बि अंदरि मन में इच्छा थींदी आहे। त बाबा अॼु असांखे छो थो कहानी ॿुधाए, छोजी चए थो सदा इहे यादि रखो की मुंहिंजो हाणे 84 जन्मनि जो पाठ पूरो थी वियो। हाणे पूरे चक्कर त ख़तम थी वियो न, सतयुग त्रेता द्वापर कलयुग। हाणे कलयुग खां पोइ वापसि खां सतयुग अचिणो आहे, लेकिन सत्य जी दुनिया में वञण जे लाइ तयारी त करणी पवंदी न।
त उहो कॾहिं कंदासीं जॾहिं इहे यादि रखंदासीं की मुंहिंजो 84 जन्म पूरा थी विया, हाणे वरी खां मूंखे बाबा नए सत्युगी नए चक्कर में वठी वञण लाइ आयो, मतिलबु सत्युगी दुनिया में वठी वञण लाइ आयो। त हुनजे लाइ मूंखे वापसि खां बाबा जी मत ते हलणो पियो, वापसि खां श्रीमत ते हलणो पियो। त दुनिया में केॾो सुठो समय थो हले, माण्हुनि जे लाइ लॻे थो की असांजो दुख जो समय थो हले, दुनिया में परेशानियूं आहिनि, लेकिन जीअं ॿार इहे निश्चय करे छॾियो कि हिन समय सृष्टि ते परमात्मा स्वर्ग जी स्थापना करण आयो आहे ऐं असां परमात्मा द्वारा स्वर्ग जो वरितो था वठूं, हिननि जे लाइ त केॾो सुठो समय आहे न हिन सृष्टि जो। हिनखे चइबो आहे संगम, कल्याणकारी संगम। माण्हू सोचनि था की असांजो अकल्याण थो थिए घड़ी घड़ी, की हिन कंहिं ॻाल्हि जे लाइ दुनिया में सभिनि जो अकल्याण थो थिए, लेकिन बाबा चए थो हिन समय मां सृष्टि ते आयो आहियां त कंहिंजो बि अकल्याण न थी सघंदो, छो जे हाणे कल्याणकारी बाप हिन सृष्टि ते अची करे हिन सृष्टि जो कल्याण करण आयो आहे, हिन सृष्टि खे वरी खां स्वर्ग ठाहिण आयो आहे। ऐं हुन में बि असां केॾा सुठी आत्मा ई आहियूं जो असां सम्झी आहियूं भई दुनिया में त माण्हू अञा ताईं कलयुगी दुनिया में कीअं पंहिंजो जीवन सुठी रीति जियूं, कीअं हिन पंहिंजे कलयुगी दुनिया में रहंदी हुई पंहिंजे जीवन में कीअं असां प्रोग्रेस करूं, हिन दुनिया खे कीअं वधायूं, उहो प्लानिंग था करनि न। लेकिन परमात्मा हाणे असांखे छा थो चए कि हिन दुनिया में जेतिरो साधारण रहो था रहो, लेकिन हाणे पंहिंजे अॻियां जे 21 जन्मनि जे लाइ मूंखां वरिसो वठी वठो, हुनजी महिनत करो। 21 जन्मनि जो वरिसो असां सतयुग त्रेता में असां आत्माउनि खे जेको बि जेतिरो बि धन संपत्ति खपे हुनजे लाइ परमात्मा हाणे असांखे ज्ञान थो ॿुधाए, पढ़ाई थो कराए। भई अगरि कंहिंखे सुठो कमाइणो हूंदो आहे त उहो सुठी रीति पढ़ाई कंदो, सुठो कोर्स खणंदो न, ताकी अॻियां वञी सुठी कमाई थिए, पोइ सुठी रीति जीवन में पैसो रहे जीअं। लेकिन परमात्मा हाणे असांखे चए थो हीअ दुनिया त कलयुगी दुनिया त बदिलण वारी आहे न, ऐं हाणे तव्हां अगरि सम्झी विया आहियो त सत्युगी दुनिया जे लाइ धन इकठो करो, सत्युगी दुनिया लाइ पैसो जमा करो। परमात्मा बि हाणे हिन सृष्टि ते अची करे बैंक खोली छॾी, बाबा चए थो जेतिरो तव्हांखे न मां जेकी बैंक खोली आहे हुन में पैसा जमा करणा अथव न करो। कहिड़ा कीअं पैसा जमा करे सघंदा आहियूं, सुठा कर्म करे, परमात्मा जी यादि में रही करे, परमात्मा जी मत ते हली करे असां जेतिरा सुठा कर्म कंदासीं, जेतिरो पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं न, ओतिरो परमात्मा चए थो तव्हांजी बैंक में धन जमा थींदो। सुठे कर्म सां असांजो धन थो जमा थिए, अगरि असांजे कर्मनि सां कंहिंखे सुठो थो थिए, कोई असांखे दुआयूं थो ॾिए त हुनजे बदिले असांजो जेको बि बैंक बैलेंस असां बाबा वटि खोलियो हुन में धन इकठो थी वेंदो, उहो धन असांखे 21 जन्म मिलंदो। जेतिरो बार बि असां स्वयं खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं न, ओतिरो ओतिरो असांजे बैंक में धन जमा थी वेंदो। सिर्फ़ु यादि करण सां जेतिरो असां परमात्मा जो ज्ञान ॿियनि खे कंहिं न कंहिं रीति सां ॿुधाईंदासीं न, हुनजो बि असांजे बैंक में धन जमा थी वेंदो। त बाबा चए थो दुनिया में त माण्हू केॾी महिनत करे कमु करे पोइ धन ॾींदा आहिनि, पोइ बैंक में इकठो थींदो। हिते परमात्मा जे बैंक में सत्युग जे लाइ धन इकठो करणो आहे त छा करिणो आहे, परमात्मा जेको ज्ञान धन ॾिए थो न उनखे जीवन में धारण करे ॿियनि खे बि दान करो, त हिन सां असांजे बैंक अकाउंट में पैसा जमा थींदा वेंदा।
ऐं उहो पैसो असांखे सुखप्रीता 21 जन्मनि में कमु ईंदो। त बाबा असांखे चए थो ॾिसो केतिरो सुठो समय थो हले, हिन समय खे असांखे पहचानणो, निश्चय रखिणो आहे, मन में निश्चय रखिणो आहे कि बरोबरु हिन समय सृष्टि जी हालत ॾिसो ई था। ऐं अगरि असां सम्झूं भई हीअ सृष्टि ख़तमु थी वेंदी त अॻियां छा, त परमात्मा अॻियां जी प्लानिंग पहिरियों ई थो कराए। भई दुनिया वारा त हिन दुनिया खे वधाइण जी प्लानिंग था करनि न। अॼु कोई बि प्लानिंग कंदो पंहिंजो हिन जीवन जी प्लानिंग कराए सघंदो आहे। गुरु संत सन्यासी बि हिन जीवन में कीअं असां दुखनि सां मुक्त रहूं उहो ई सिखाए सघंदा आहिनि, उनजे लाइ ई ज्ञान ॾेई सघंदा आहिनि। अॼु ताईं की तव्हांखे अॻियां जे जन्म जे लाइ कोई ज्ञान ॾिनो आहे कि भई तव्हां इहो ज्ञान ॿुधंदव त तव्हांजा अॻियां जा 20 जन्मनि जी तव्हांखे असां गारंटी था ॾियूं, तव्हांखे कॾहिं बीमारी न थींदी, कॾहिं रोग न थींदो, कॾहिं कंहिं प्रकार जो दुख न थींदो, कॾहिं कंहिं प्रकार जो विकार न सताईंदो। एतिरी गारंटी असांखे कंहिं ॾिनी आहे? माण्हू चीजूं बि वठंदा आहिनि त सालनि जी गारंटी मिलंदी आहे, 5-6 साल, लेकिन बाबा त असांखे 20 जन्मनि जी गारंटी, हिकु इहो जनम बि त टोटल 21 जन्मनि जी गारंटी थो ॾे। कॾहिं तव्हांखे दुख रोग बीमारी न ईंदी, कॾहिं तव्हांजे जीवन में तव्हांखे कोई विकार न सताईंदो। हुनजे लाइ छा करिणो आहे? सिर्फ़ु पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, परमात्मा खे निराकार रखो। त बाबा चए थो कि हाणे समय ॾाढो ई सुठो अमूल्यवान थो हले, त हिन समय खे असांखे पहचानणो। छा मीठे मीठे सुठे सुठे ॿारनि जिते माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते, असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे पंहिंजी हल्केपन जी स्पीड वारा, हर कार्य खे लाइट ठाहिण वारा बाप समान न्यारा ऐं प्यारा ठहो। मन बुद्धि ऐं संस्कार आत्मा जी जो सूक्ष्म शक्तियूं आहिनि न, नींद में हाणे सदा लाइट रहणो, मतिलबु हल्को रहणो। हाणे कॾहिं बि पंहिंजे मन में भारीपन न लायो, ये छो थियो, हाणे छा थींदो, वरी कीअं थींदो, हिन ईअं छो कयईं, मूंसां ईअं छो थियो, कीअं छो थींदो आहे। इहे सभु प्रश्ननि खां परे सदा बेफ़िक्र भाषा हल्का। गुरु सम्झो मन सदा हल्को हूंदो, बुद्धि सदा बाप जी श्रीमत, बाबा जी श्रीमत अगरि बुद्धि में हूंदी त असांखे कुझु सोचणो पवंदो। भई बाबा त हर हिकु ॻाल्हि जे लाइ ॿुधाए अथई न, हिन लाइ इहे करो, हिन लाइ इहे करो, त बुद्धि में बाबा जी श्रीमत हूंदी त उहो बि हल्कोपन थी वेंदो। हे बाबा चए थो संस्कार सदा मूं जहिड़ा ठाहे, संस्कारनि जे कारण बि माण्हू खे बोझ अनुभव थींदो न, छा करां, मुंहिंजी आदत आहे, इन करे मां इहो कमु नथी करे सघां। करणु चाहींदा आहिनि, संबंध निभाइणु चाहींदा आहिनि, लेकिन पंहिंजे संस्कार आदतुनि सां मुक्त न थी सघंदा, इन करे परेशान थी वेंदा। संस्कारनि जो बोझ बि न हुजिणो खपे, हिन में बि हल्का। सदा हल्का रहंदासीं त छा थी वेंदो, असां सदा ई हर कार्य में सफलता प्राप्त कंदासीं। छो जो हाणे दुनिया में त दिन प्रतिदिन वातावरण परिस्थितियूं माण्हुनि जी सोच बिगड़दी थी वञे न। अॼु माण्हू सुठो भलो वेठो आहे, लेकिन अलाए छा वेठे वेठे अलाए छा छा थींदो रहंदो, छा छा मन में वीचार ईंदा आहिनि, त उल्टो सुठो करे छॾींदा आहिनि। संबंधियुनि जे मथां बि माण्हुनि खे विश्वास न आहे, निश्चय न आहे। त अहिड़े समय जे लाइ ई बाबा चए थो मन बुद्धि संस्कार सां सदा हल्का रहो, त असांखे परमात्मा जी छत्र छाया में रहंदासीं। हल्को रहण सां छा थींदो, असां परमात्मा जे कॉन्टेक्ट में रहंदासीं। अगरि मन में कोई ॻाल्हि हूंदी आहे न, कोई भारीपन हूंदो आहे,
त माण्हू भॻवान खे बि यादि न करे सघे। पोइ भॻवान खे बि पंहिंजा छा कयो मूंसां, ॾिसो तव्हांजी मां एॾी भक्ति कई, हुनजे कारण बि उहो बि तव्हां स्वीकार न कई, मूंखे एॾो दुख परेशानी ॾेई छॾियो। पोइ माण्हू भॻवान जो नाम वठण ई छॾे छॾियो। लेकिन ईअं ई असां मन में हल्का रहंदासीं, लेकिन सोचदासीं जो बि आहे मुंहिंजे कर्मनि अनुसार, लेकिन मूंसां गॾु परमात्मा आई त असां पंहिंजे जीवन में सदा अॻियां वधंदा रहंदासीं, कॾहिं बि रुकंदासीं न। लोगन हिन ही अलौकिक नशे में रहो कि वारे मां त मन ऐं तन सां नेचुरल डांस थींदी रहे। सदा पंहिंजे जीवन में जेके बि सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं तव्हां में आहिनि या तव्हांजे जीवन में जो बि सुठो थियो आहे न, उनखे स्मृति में रखो ऐं उनखे स्मृति में रखी करे ख़ुदि खे शाबाशी ॾियो कि परमात्मा मूंखां केॾो सुठो कमु कराईं, मुंहिंजो केॾो सुठो पार्ट आहे, मूंखां परमात्मा केॾी सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कराईंदो आहे। छो कि अगरि असां करण करावनार बाप खे यादि करूं, हुनजी मत ते हलूं त उहो ई त असांखे सभु कुझु कराए थो न। अगरि कुझु गड़बड़ बि थी वई त उहो बि परमात्मा खे ॾेई छॾो, हुन में बि ख़ुदि जे मथां बोझ न खणो। सुठी बि परमात्मा खे ॾियो, ख़राब बि परमात्मा खे ॾियो, लेकिन सदा पंहिंजे सुठे समय खे यादि करे इहे ई मन में गीत ॻायो, वारे मां वारे मुंहिंजो भाग्य। त असां तन सां मन सां सदा ई डांस कंदा आहियूं।